अस्सलाम वालेकुम क्लास। जी त अॼु असांजी क्लास आहे रियाज़ी यानी मैथमेटिक्स क्लास 1 जो। उन में असां पढ़ी आया आहियूं, काफ़ी टॉपिक्स पढ़ी आया आहियूं। अॼु जो असांजो क्लास जो आहे पेज नंबर 13, ठीकु आहे। उन में आहे सॼनि अदनि जो तसवर असां सिखी आया आहियूं। सॼा अद छाखे चइबो आहे, जेके 0 खां स्टार्ट थियनि। 0 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीकु आहे। इहे आहिनि असांजा सॼा अदद। हेठि छा थो चवे, ॾिनल अददनि खे उन जेतिरी तादाद वारी शयुनि सां मिलायो, ठीकु आहे। माना जेतिरियूं जंहिंजी शयूं आहिनि उन्हनि सां छा करिणो आहे, मिलाइणो आहे। मिलाईंदासीं कीअं, असां तीर हणंदासीं। कीअं मिलाईंदासीं, असां तीर हणंदासीं असां, ठीकु आहे। तीर हणी मिलाईंदासीं। जीअं हे असांजो 1 सां मिलायो अथऊं जहाज़। जहाज़ घणा आहिनि? हाउ मेनी एरोप्लेन्स आर दीस? 1। हाणे हे छा आहे? 0। 0 कहिड़ी शइ आहे? हे ख़ाली आहे। ख़ाली खे छा चइबो आहे? 0। हाणे हे 1 कहिड़ो आहे? एरोप्लेन। 2 कहिड़ा आहिनि? काउंट कयो, हे घणा आहिनि? 1 2 3। हे 3 आहिनि। हाणे 3 ॻोल्हियो किथे आहिनि? हे 3 आहिनि। हाणे छा कंदासीं, तव्हां हिन खां तीर हणंदासीं हिन 3 ताईं, ठीकु आहे। कीअं हणंदासीं? हितां खां पकिड़े सिधो तीर खणंदासीं। जेकॾहिं फुट स्केल सां तव्हां मिलाईंदव, ठीकु आहे। हितां मिलाए तव्हां हिनखे तीर ॾींदव सुठे नमूने सां, ठीकु आहे। ऐं हिनखे कलर कयो त बहितरु थींदो, ठीकु आहे। हे थियो 3। उन खां पोइ हे छा आहे? 4 लिखियलु आहे। हाणे 4 किथे आहिनि तव्हांजा? 4 कहिड़ी शइ आहे? 4 आहिनि स्टार्स। हाउ मेनी स्टार्स आर दीस? 1 2 3 4। हाणे तव्हां 4 खे हितां खणी ईंदासीं, हिते स्टार ताईं पहुचाईंदासीं। हिते आंदोसीं ऐं हिते छा कंदासीं, असां तीर जो निशान ॾींदासीं, ठीकु आहे। हिनखे कलर करे छॾींदासीं हितां, ठीकु आहे बेटा। हे 4 स्टार्स आहिनि। उन खां पोइ 5 कहिड़ी शयूं आहिनि? बनाना किथे आहिनि? ओ हे बनाना। बनाना घणा? काउंट कयो, 1 2 3 4 5 बनानास, ठीकु आहे बेटा। हिन छा कंदासीं, असां तीर ॾींदासीं। तीर ॾेई छॾियो असां, हे बनानास आहिनि। 5 बनानास आहिनि। हाणे 6 कहिड़ी शयूं आहिनि? तव्हां बेटा ॿुधायो, केरु ॿुधाईंदो? 6 कहिड़ी शयूं आहिनि? 6 हे झिरकियूं आहिनि, स्पेरोस, ठीकु आहे। हे झिरकियूं आहिनि 6। ॻणियोसि, 1 2 3 4 5 6। छा कंदासीं असां? हितां तीर खणी वेंदासीं मथे, ठीकु आहे। सिधी लाइन मुंहिंजी कोशिशि कयो, ठीकु आहे। हे तव्हांजा स्पेरो थी विया। उन खां पोइ 7 कहिड़ी शयूं आहिनि बेटा? तव्हां ॿुधाईंदो, केरु ॿुधाईंदो? मैंगोस। काउंट कयो, 1 2 3 4 5 6 7। ऐं सिंधीअ में ॻणियो, 1 1 1 2 1 2 3 1 3 4 1 4 5 1 5 6 1 6 7 1 7। हाणे 8 कहिड़ी शयूं आहिनि पुट? कैंडल्स कहिड़ियूं आहिनि? मेणबत्तियूं। कैंडल्स कहिड़ियूं आहिनि? मेणबत्तियूं घणियूं आहिनि? 1 2 3 4 5 6 7 8 9। कैंडल्स घणियूं आहिनि? हाउ मेनी कैंडल्स आर दीस? 9। देयर आर 9 कैंडल्स आर दीस। पोइ छा कंदासीं बेटा? हितां असां छा कंदासीं? लाइन कंदासीं सिधो कैंडल्स ताईं। सिधी लाइन कयो, कोशिशि कयो, ठीकु आहे। करे त तव्हां तीर ॾींदव, ठीकु आहे। तीर तव्हां फर्स्ट क्लास नमूने हुजणु घुरिजे, ठीकु आहे। हे थी तव्हांजो कैंडल्स 9। घणियूं कैंडल्स थी वियूं? 9। हाणे 0 त मां 0 साॻियो सिधो करे छॾींदो। हे 0 आहे। हे 0 खे तव्हां हीअं कंदव, ठीकु आहे बेटा। हे 0 माना ख़ाली आहे, ठीकु आहे। 0 माना कुझु बि न आहे हिते असां वटि। हिते जेकॾहिं का शइ हुजे पोइ असां काउंट कंदासीं। अच्छा, हिन में हाणे ॿियो ॾिसो कहिड़ी शइ रही? 2 रहिया आहिनि। 2 हाणे कहिड़ी शयूं? 2 ॾिसो हिते कहिड़ी शइ आहे? बुक्स। हाउ मेनी बुक्स आर दीस? 1 2 बुक्स। ओके। हितां तव्हां छा कंदव? लाइन कढंदव सिधो अची बुक्स वटि, ठीकु आहे। हिन खे तव्हां एरो ॾींदव, तीर जो निशान ॾींदासीं, ठीकु आहे। देयर आर 2 बुक्स। घणा बुक आहिनि? 2 सां असां आणियोसीं। उन खां पोइ ॾिसो असां वटि कहिड़ो रहियो? 8 केसि ताईं रहियो? कहिड़ी शयूं असां वटि? बैलून्स। हाउ मेनी बैलून्स आर दीस? 8। हाउ मेनी बैलून्स आर दीस? 1 2 3 4 5 6 7 8। हाणे छा कंदासीं असां? हितां लाइन कढंदासीं सिधो बैलून वटि, हिते अची वियासीं, ठीकु आहे। हाणे हिते असां एरो ॾींदासीं, तीर जो निशान ॾींदासीं। हे थी वियो असांजो बैलून्स, ठीकु आहे। हाउ मेनी बैलून्स आर दीस? 8। हाउ मेनी बैलून्स आर दीस?
अहिड़ी तरीक़े सां तव्हां ॿी शयूं बि नोट कयो जेके तव्हां घर में शयूं आहिनि स्कूल में आहिनि उन्हनि खे काउंट करे लिखंदा वञो साइड में ठीकु आहे। जीअं असां टाफियूं मौजूदु आहिनि टाफियूं असां काउंट करे सघूं था ठीकु आहे। घणियूं टाफियूं आहिनि 1 2 3 4 टाफीज़ आहिनि असां वटि घणियूं आहिनि 4 असां हाणे 4 लिखी सघूं था 4 टाफियूं आहिनि हिते रखी करे असां हिते किथे बि लिखी सघूं था 4 टाफियूं असां वटि आहिनि ठीकु आहे। अॼु जी असांजी क्लास हिते मुकमल थिए थी। जेकॾहिं तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शर ते नवां आहियो त हुनखे फॉलो कयो सब्सक्राइब कयो ऐं प्लेलिस्ट खे फॉलो कंदा तव्हांखे सॼी सीरीज़ असांजा लेक्चर्स मिलंदा। थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।